अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं आख़िरकार जेको वक़्तु आयो आहे इहो कंहिंजे लाइ मुसीबत बणिबो, मूसा जे लाइ या सिजावल जे लाइ या वरी भावल जो ई सिर खणंदो ऐं या वरी मीर जे लाइ का मुसीबत पैदा करण वारो आहे। सॼी कहाणी इन नंढड़े वीडियो में दोस्तों पहिरियां खे पूरो ॾिसो ऐं आख़िर ताईं ॾिसो। थी सघे त शायद को सो भी लोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक इन वीडियो के अॻिते शेयर भी ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेको इन के हाँ नवाब खान पढ़ाए मोकिलियो आहे वक़्त के ऐं वक़्त के उन इहा मतलब हिकिड़ी कोशिश कई आहे त तूं एतिरो मतलब एतबार कराए जीअं भावल खान तुंहिंजे मथां राज़ी थी वञे। मां तोखे पोइ किस्त में दोस्तों तव्हांखे कलारी में ॿुधायो हो त यानी हाकिम खान वक़्त जो माना बैकग्राउंड अहिड़ो हिकिड़ो ख़राबु हूंदो, उहो ॾेखारियो न वेंदो लेकिन ज़बानी ॿुधायो वेंदो। तव्हां ॾिठो त भावल ॿुधाए रहियो हो त तूं अहिड़ो हुएं, तूं हीअं हुएं, मां तोसां राणी जो रिश्तो करणु चाहियां पियो लेकिन तूं इहो न कयो। यानी उनजो बैकग्राउंड हिकिड़ो ख़राबु क़िस्म जो ॾेखारियो वियो ऐं वक़्तु हाणे इहा कोशिशि कंदो त जीअं मां भावल जो एतबार खणा ऐं भावल मुंहिंजे मथां एॾो एतबार करे ऐं एतबार खटे पोइ ऐं भावल खे एतिरो इहा ॻाल्हि बि कंदो वक़्तु त हाल त नवाब खान खे मारियूं था, मां तोसां गॾु आहियां, हल सिजावल खान सां विढ़ूं था ऐं भावल इहा ॻाल्हि कंदो मुंहिंजी दुश्मनी मीर सां आहे, फ़िलहाल मां उन सां निबरा मां, इहा ॻाल्हि मूंखे न खपे। हू अहिड़ो ठीकरा ॾींदो जीअं भावल उनजे मथां एतबार करे ऐं भावल उन जो थी वञे। बिल्कुलु दोस्तों मूंसां थोरो घणो इतराज़ कंदो इन ॻाल्हि ते लेकिन भावल पंहिंजी मतलब मूंसां जे अॻियां बि अहिड़ी कोशिशि कंदो, अहिड़ो निमाणो थी बींदो ॼण उन खां वधीक को दुनिया में भलो आहे कान ऐं मूसा जे दिलि में घर करण जी कोशिशि कंदो, राणी सां शादी करण जी कोशिशि कंदो ऐं जेको आहे मूसा ऐं भावल जे विच में नफ़रत वधाइण जी कोशिशि कंदो।